अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी बीफ चिली जी रेसिपी। बीफ चिली की रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। मेरे पास ये आधा किलो बीफ है, बोनलेस। ही ॾिसो, हिन जूं हीअं सनियूं सनियूं टिगियूं पट्टियूं जेके आहिनि करणियूं आहिनि, पतली पतली लंबी पट्टियां कोशिश करके इस तरह से काट लें। ठीक है। उन खां पोइ ही आहे, ये है 2 टेबल स्पून तकरीबन सिरका, तकरीबन ये 1.5 से 2 टेबल स्पून सोया सॉस, और ये है मेरे पास आधा टीस्पून नमक, आधा टीस्पून काली मिर्च पिसी हुई, और आधा टीस्पून है ब्राउन शुगर। आपके पास ब्राउन शुगर नहीं होगी तो आम जो वाइट शुगर जो सफ़ेद चीनी होती है वो डाल दें। ठीक है। हाणे असां हिन में 1.5 खां 2 चमचा सिरको विधो आहे, 1.5 खां 2 चमचा खाइण वारा सोया सॉस, ऐं ही अधु टीस्पून कारा मिर्च पीठल, लूण ऐं ब्राउन शुगर। ब्राउन शुगर न हुजे, हीअ आम खंड जहिड़ी हूंदी आहे पर ब्राउन आहे, वो वाइट खंड जेका हूंदी आहे रिफाइंड हूंदी आहे। त तव्हां वटि जेकॾहिं इहा हुजे त ठीकु आहे, न हुजे त तव्हां हुन में वाइट खंड आराम सां विझी सघो था। हाणे हिननि सभिनी खे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं, इन सबको मिला लेंगे बहुत अच्छी तरह से कम मेरिनेशन टाइम जो है वो है 15 मिनट। ठीक है। घटि में घटि मेरिनेशन टाइम 15 मिनट आहे। वधि में वधि तव्हां हिनखे हणी करे ही सभु शयूं कलाक जे लाइ रखी सघो था। सो ही हिनखे चङी तरह मिलाइण खां पोइ मां हिनखे रखां थी कुझु देरि। एतिरी देरि में मां सब्ज़ी कटे वठंदमि। हिन में जेका भाॼी थोरी घणी पवंदी, सावा मिर्च पवंदा, त उनखे मां चङी तरह सां कटियां थी। तेसि ताईं हिनखे जेको आहे मां मेरिनेशन जे लाइ छॾे थी ॾियां। 15 मिनट इनखे मेरिनेशन खे थी विया आहिनि, ऐं फ्राइंग पैन के मैं सिर्फ हल्को चिकनो किया। 15 मिनट इसको मैरिनेट करने के बाद फ्राइंग पैन को मैंने सिर्फ हल्का सा चिकना किया है, और अभी हम इसको इसमें अच्छी तरह से पकाएंगे। इनके अस ढक दूँ था, इसको अभी ढककर मैं पकाऊंगी ताकि अपने पानी में थोड़ा सा पके, और इसको गलने में 2-3 मिनट हम गलने के लिए छोड़ देंगे। ठीक है। इनके छॾूं था तो जीअं थोड़ा पानी कढे तो उनमें गरण में इनमें मदद मिलंदी। ये डिसो, ये आप देख रहे हैं, ये गोश्त का अपना पानी है, इसमें हम छोड़ देते हैं 15-20 मिनट हल्की आंच पे, ताकि गोश्त अच्छी तरह से गल जाए। ही पंहिंजे पानी में गोश्त ॻरी वेंदो, उन खां पोइ अॻियां प्रोसेस कंदासीं। ऐं ही सब्जियूं कटियूं आहिनि, ही साओ बसर आहे, इन जो ही विच वारो पासो, ऐं ही साए बसर जो अछो पासो, ऐं ही सावा मिर्च। इन्हनि खे ईअं सन्हो सन्हो ईअं पटियुनि में सभिनी शयुनि खे डिघो ऐं सन्हो कटिणो आहे। गोश्त अञा पचे थो, 10 मिनट गुज़री विया आहिनि, ऐं असां ॾिसंदासीं अगरि इन्ही पानी में ॻरी वियो तो ठीक है, न तो थोड़ो पानी भी ऐड कंदासीं। ठीक है। इस पानी में पक जाए, ये पानी खुश्क हो जाए, आँच बिल्कुल हल्की है, और बाद में देखेंगे कि अगर इसी में ये गल जाता है तो ठीक है, वरना फिर हम थोड़ा सा पानी और शामिल करेंगे। तकरीबन 22 मिनट है पच्यो आहे। ठीक है। 22 मिनट तक तकरीबन ये पकता रहा है, और अभी इसमें थोड़ा सा पानी है क्योंकि मैंने इसकी आग बहुत हल्की कर दी थी। बाहि सफ़ा घट हुई, इन लाइ ही अञा पचे पियो। भली पचंदो रहे हिन में, ऐं हिन जी बाहि मां थोड़ी वधायां थी त जीअं पानी सुकी वञे। हिन पासे हिते असां 3 टेबल स्पून तकरीबन हिन में मूं विधो आहे तेल, ऐं हिनखे हल्की बाहि ते गरम करण लाइ रखियो आहे। ऐं उन में 3 गड़ियूं थूम जूं, 3 टेबल स्पून मैंने इसमें ऑयल डाला है, और 3 जवे लहसुन के जो मैंने बारीक काट लिए। तो अभी इसको हम थोड़ा सा फ्राई करेंगे, इसको ज़्यादा पकाना नहीं है। यहाँ पे इसकी आग मैंने तेज़ कर दी है ताकि ये जल्दी से इसका पानी थोड़ा खुश्क हो जाए। इसको हम हल्का हल्का सा पका लेंगे, ब्राउन नहीं करना और ज़्यादा गलाना नहीं है। बस ये कि इसमें ऑयल में अच्छी तरह से इसकी खुशबू आ जाए, तेल में इन जी खुशबू अची वञे, ऐं ही जेका थोड़ी नरम थी वञे थूम ये आस्ते आस्ते फ्राई पई थिए। थोड़ी बाहि मां हिन जी तेज़ थी कयां त जीअं थोड़ी हल्की पची वञे जल्दी से। लहसुन को ब्राउन नहीं करना और पूरी तरह इसको पका नहीं लेना, बस हल्की सी नरम हो जाए, तेल में इसकी अच्छी तरह से खुशबू आ जाए। और अब हम इसमें डाल रहे हैं ये बीफ। बाकी जितना भी पकाना है
वो इसमें पकाएंगे और आग थोड़ी तेज़ कर लेंगे। थोड़ी तेज़ बाहि ते हिनखे असां पचाईंदासीं जीअं जल्दी सां कंप्लीटली ड्राई थी वञे। सफ़ा हिन जो पाणी सुकाइणो आहे त ही ड्राई बीफ चिली आहे। अच्छा, हिन में तेल त मां 3 टेबल स्पून विधो, पर बीफ जो पंहिंजो बि जेका हूंदी आहे चिकनाई उहा बि निकिरंदी आहे। तो हाणे ही असां हिन में पहिरीं विझंदासीं ही अछा बसर ऐं सावा मिर्च। ये सफ़ेद पार्ट जो था हरी प्याज का वो डालेंगे और हम इसमें हरी मिर्चें डालेंगे और इसको भी हमें ज़्यादा देर नहीं पकाना, बस ये अच्छी तरह से तेल थोड़ा सा गर्म हो जाए तो उसको बाकी इसमें प्याज डाल देनी है। मूंखे 2 मिनट बस पचाईंदासीं जीअं थोड़ी हिन जी खुशबू अची वञे हिन में। तव्हांजी रेसिपी ज़रूरु वणंदी, ट्राई कजो। ॿार शौक़ सां खाईंदा, वॾा शौक़ सां खाईंदा। ऐं जेकॾहिं वणेव त वीडियो लाइक कजो, शेयर कजो। हाणे असां हिन में विझूं था सावा बसर, हरी प्याज जो कि पतली पतली और लंबी काटी हुई है, और इसको डालने के साथ ही हम इसकी आग भी बंद कर देंगे। चूल्हा मैंने बंद कर दिया है। तो 2 मिनट अच्छी तरह इसमें मिक्स करेंगे। मज़ेदार ड्राई बीफ चिली तैयार है। अगर तव्हां मिर्च थोड़ा तेज़ खाईंदा हुजो त तव्हां एक्स्ट्रा कारा मिर्च हिन में विझी सघो था, पर जीअं त असां हिन में सावा मिर्च विधा आहिनि त उहे सावा मिर्च इलाही तेज़ हूंदा आहिनि। इन लाइ पंहिंजे हिसाब सां, टेस्ट जे हिसाब सां तव्हां हिनखे इस्तेमालु कजो मिर्चनि खे। सो ही मुंहिंजो ड्राई बीफ चिली तैयार आहे। उम्मीद त तव्हांखे रेसिपी वणी हूंदी। ज़रूरु ट्राई कजो। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां ॿिए दफ़े ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।